अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 सेप्टेंबर ऐं अरबा जो ॾींहुं। सो इंतज़ारु पई कयां कंटिन्यू मां कम वारी माईअ जो। खीर वारो खीर बि ॾेई वियो आहे, अधु मुनो कलाकु थियो आहे त मां अञा ताईं काढ़ण लाइ न रखियो आहे। मां सोचां पई त मासी अची वञे त अॻे पोइ हिकु ई दफ़ो उथां थी ॾेई मानी बि पचाईंदमि, खीर बि काढ़ींदमि, सभु कुझु कंदमि। सो उनजे अचण जो कोई इम्कान न आहे। 11 बजे ताईं न आई आहे त मूंखे लॻे थो अॼु न ईंदी। त हाणे मां जेको आहे खीर काढ़ींदमि पहिरियों, त पोइ मां धोईंदमि थांव। सो इहो अॼु जो मुंहिंजो कमु आहे। ऐं बाक़ी ॿिया कम जेके रोज़मर्रा जा थींदा आहिनि उन्हनि जो त मुंहिंजो करण जो सफ़ा मूड न आहे। मां कुझु बि नथी करणु चाहियां। अॼु मां चाहियां थी कंप्लीट रेस्ट। ऐं मुंहिंजी बॉडी जेका आहे उहा सफ़ा चए में न आहे। सो मुंहिंजो जिस्म जेको आहे शदीद एहतिजाज थो करे त माई बसि कर, हाणे असांखे तूं ॾाढो इस्तेमालु कयो। सो हाणे मां जेको आहे पहिरियों खीर रखां थी करण लाइ, उनखां पोइ थांव धोईंदमि। ऐं एक्स्ट्रा कम जो मूड न आहे, ॾिसां थी, पर मां मुड़ण वारी शइ न आहियां। सो कुझु अगरि थी वियो त उहो बि तव्हां सां शेयर कंदमि। सो ॿियो कुझु मूंखां न पियो पुॼे, थांव धोतमि ढेर सारा। ऐं पोइ अचे हीअ रिली डिज़ाइन ॻंढी अथमि। कल्ह जेके मां पीसिस ठाहे रखिया हुआ तव्हां सां शेयर कया आहिनि, त अॼु मां उन्हनि खे ॻंढे ॾिठो आहे त हिन जी जेकी रिलीअ जी सूरत आहे उहा हीअं बीहंदी। हिन वाइट ऐं ग्रे बेस ते इहे सॼा मल्टी कलर बोज़ हूंदा। ऐं फाइनली हिन में ॻाढ़े जी कमी हुई त मूंखे हे पीस पंहिंजे ख़ज़ाने मां लधो त हिन जा बि 3-4 बो ठही वेंदा जेके मां हिन रिलीअ में हणंदमि। सो ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं थी लॻे। ऐं मां त इलाही थी ख़ुशि थियां। मां वटि पहिरियों बि आहे अहिड़ी रिली, पर ख़बर त बसि अजीब जुनून आहे, मूंखे शौक़ु आहे, मुहबत आहे हिन कम सां, हिन हुनर सां। ऐं उहे मूंखे मायूं सोननि हथनि वारियूं लॻंदियूं आहिनि जेके इहो कमु कंदियूं आहिनि। इन करे न त मां थी कयां, जेकॾहिं मां न बि कयां त उन्हनि जो मूं वटि ॾाढो क़दुरु आहे, ॾाढी इज़त आहे उन्हनि मायुनि जी मुंहिंजे लाइ। सो बसि तव्हांजे कमेंट्स, तव्हांजी राय जो इंतज़ारु आहे। शाम जा 4:45 थिया आहिनि ऐं शदीद गर्मी आहे, ओभर आहे, घुट आहे, बारिश जी प्रिडिक्शन आहे। पर हिन वक़्तु बे टाइम लाइट वियल आहे, यानी लोड शेडिंग जी त वेंदी आहे, उहा असांखे ख़बर हूंदी आहे हुन टाइम जी। हाणे बि लाइट कोन्हे। ऐं अॼु जीअं मां सोचियो हो त मतिलबु अॼु कोई कमु न कंदमि, फुल मोकल ते हूंदमि, त उनजो अंजाम इहो थियो त मासी कोन आई त कमु करिणो पइजी वियो। सो हितां जो त कोन कयो, असां सफ़ाई कोन कंदा आहियूं अगरि हिकु ॾींहुं उहा न ईंदी आहे त। ऐं बाक़ी सोचियमि त ख़ूब वीडियोज़ ॾिसंदमि, रीडिंग कंदमि कुझु, त लाइट कोन्हे। सो हाणे मां चयमि थोरी देरि ॿाहिरि अची थी वञा। ऐं ॿियो मुंहिंजो रिली सिबण जो वरी बि मूड हुयो थोरो घणो। ॿियो कमु कयां न कयां, इन कम जी जेका आहे न, मतिलबु मां गुंजाइश कढी वठंदी आहियां। सो उहो बि कोन थियो, त मां थोरी देरि जे लाइ ॿाहिरि निकिरी आयमि। मूं चयो त ॾिसां मतां हवा हुजे कुझु, पर न बाबा, अंदरि घरु वधीक थधो आहे ऐं हिते ॿाहिरि वधीक गर्मी आहे। सो वापसि थी वञा अंदरि वयमि, वरी ॿाहिरि मोटी आयमि, मज़ो न आयो मूंखे अंदरि। सोचियमि तव्हां सां अॼु मां हे किताबु शेयर कयां। हे किताबु आयो हुयो अमेरिका मां, ऐं हिन जी पेमेंट ताहिर कई हुई ऐं हिन ते कुझु लिखियलु बि आहे। ताहिर जे तरफ़ां मुंहिंजी सालगिरह जो तोहफ़ो। अलाह, हर शइ सां का न का मुंहिंजी यादि वाबस्तु आहे। बसि मां छा चवां, हे कोई 21 साल पुराणो किताबु आहे। त हे आयो त मतिलबु काफ़ी क़ीमती हुयो, महांगो हुयो, त मां न पई वठां। मूं चयो न इलाही महांगो आहे, मां नथी वठां। त मुंहिंजे हस्बैंड चयो त न वठि, मां तो पेमेंट कयां, ऐं जेको आहे इहो तुंहिंजी बर्थडे गिफ्ट आहे। त हे उनखे बि ख़बर हुई मुंहिंजे फ़ालनि जी चङी तरह, त उहो मूंखे इलाही दफ़ा अहिड़े क़िस्म जा गिफ्ट्स ॾींदो रहियो। सो हीअ आहे बेटर होम्स एंड गार्डन्स जो किताबु। 501 क्विल्ट ब्लॉक्स जेके असां सिंधीअ में चवंदा आहियूं पिड़, रिलीअ जा पिड़, त हिन में 501 पिड़नि जी डिज़ाइन आहे। त बसि छा ॻाल्हि कजे, मां हिन मां घणो कुझु ठाहियो आहे। ऐं ॿियो ही तव्हां ॾिसंदव त हिन में मां हेतिरा सारा पना विझी रखिया आहिनि, पर्चियूं, त मूंखे जेके डिज़ाइन वणनि था, जेके मूंखे ठाहिणा आहिनि, या जेके मां कॾहिं ठाहिया हूंदा, हीअ ॾिसो। सो मां हीअ रखियो हुयो त हीअ मां डिज़ाइनियूं ठाहींदमि, मूंखे यादि बि कोन्हे हाणे। ऐं अॼु मां कढी आई आहियां इन लाइ त जीअं मां तव्हांखे बि हिन किताब जो थोरो इंट्रोडक्शन ॾियां, ऐं मां पाण बि ॾिसी वठां त हिन मां छा विलारियो आहे। हीअ रिली मां वटि पहिरियों बि हुई, अञा ताईं आहे, ॾाढी पुराणी थी वई आहे, पर आहे मूं वटि अञा। त हीअ मां सिर्फ़ु तव्हांखे उहे पीसिस थी ॾेखारियां जिन में मां हे पर्चियूं विझी रखियूं आहिनि। हीअ मां ठाहे चुकी आहियां, सुगन जी शादीअ में ॾिनमि, हीअ सुगन जी शादीअ में ॾिनमि, इहे ॿई हुन वटि आहिनि अञा ताईं।
अञा ताईं छा हाणे हुनजी शादीअ खे हाणे ई मस 2-2.5 साल थिया आहिनि ऐं अञा मूंखे कुझु रीलियूं ठाहिणियूं आहिनि जीअं हीअ मां ठाहिणु थी चाहियां डिज़ाइन, ठीकु आहे न। त अहिड़ी तरह सां इन्हनि सभिनी में, अच्छा हिन में मूंखे 2 था खपनि, फ्रेंडशिप स्टार ऐं ब्लैक एंड रेड। त हीअ ॾिसो, माना मां हे ब्लैक एंड रेड में ठाहिणु थी चाहियां। सो हिन मां बेशुमार रिलियूं ठाहे चुकी आहियां, कुशन जा कवर ठाहे चुकी आहियां। छा तव्हां सां मां शेयर कयां। ऐं ॿी ॻाल्हि त अञा ताईं हिन में ॾिसो पीस्ट पिंक्स कुशन्स, स्पाइस्ड पिंक्स, सॉरी हे आहे। त माना मां नालो बि हिन ते पेपर ते लिखी रखियो आहे त हिननि हे 4 डिज़ाइन त मूंखे कहिड़ो हिननि मां ठाहिणो आहे, त मूंखे हिननि मां हे डिज़ाइन ठाहिणो आहे। बसि सॼी उमिरि इहो ई कयो अथमि। हालांकि जॉब बि कई आहे, ईअं न आहे त कोई, ऐं घर बि संभालियो आहे ॾाढे सुहिणे नमूने। हीअ रिली मां ठाहे चुकी आहियां ऐं हाणे हिकु दफ़ो वरी मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां इहा ठाहियां। ऐं छो त मां पर्चनि ते इन्हनि जा नाला इन करे लिखंदी रही आहियां त जीअं मूंखां विसरे न, त ख़बर न आहे मां कहिड़े जे लाइ रखी हुअमि, छो त सुहिणी त सभिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं हिन में यकीननि हीअ अहिड़ी मां इलाही दफ़ा ठाही आहे, अहिड़ियूं त मां जाम रिलियूं ठाहियूं आहिनि ऐं हे बि मां इलाही दफ़ा ठाहियूं आहिनि। वीडियो वॾी थींदी वञे हरू भरू। सो तव्हांखे ॾेखारण में मक़सदु इहो आहे त सिर्फ़ु असां सिंधियाणियूं न, पर ॿाहिरियनि मुल्कनि में मायूं जेके कमु थियूं कनि न, उन्हनि जो बि कोई जवाबु न आहे। पर उन्हनि खे फैसिलिटीज़ इलाही आहिनि, उन्हनि खे जेको आहे मौक़िया आहिनि, सहूलतूं आहिनि, उन्हनि वटि मटीरियल्स आहिनि, मशीनरी आहे। असां वटि कुझु कोन्हे। हे ABC आहे सॼी पैच वर्क में, ॾिसो। सो ही 501 हिन में डिज़ाइन्स आहिनि टोटल। ही हाउसिस वारा डिज़ाइन, ही ॾिसो लेडी बग वारो, ही बटरफ्लाई, पखी, हमिंग बर्ड्स, छा आहे बसि। सो इहो मुंहिंजे ख़ज़ाने मां हिकिड़ो ज़रो हे बि आहे जेको मां तव्हां सां शेयर थी कयां। केॾो बहितरीनु आहे ॾिसो त। ऐं सोचां थी कुझु हिन मां डिज़ाइन अञा ताड़ी रखां। हाणे नई सही जुनून चढ़ियो आहे न वरी। हीअ ॾाढी सुठी थी लॻे। पेज नंबर आहे 193। हलो ठीकु आहे, मां हिनखे बंदि थी कयां। तव्हां सां बसि शेयर करण जो मक़सदु हुन जी बाइंडिंग खुली रही आहे। ऐं हीअ 501 डिज़ाइनुनि में ही सभु डिज़ाइनूं आहिनि। ही 1 2 3 4 5 6 इहे टोटल जेके हिन, हीअ हिकिड़ी क्वेल्ट आहे। ऐं हिन जो ॾिसो त हर हिननि पिण जेको आहे, हर ब्लॉक जेको आहे अलॻि डिज़ाइन जो आहे। छा शाहूकार पिया आहिनि दुनिया में। ऐं असांजूं मायूं पोइ बि मां चवंदी आहियां वधीक कमाल थियूं कनि, छो त असांखे सहूलियतूं सफ़ा न आहिनि, असां वटि मटीरियल कोन्हे। असां वीचारियूं पंहिंजे ख़ाली हथनि ते एॾो कमु कंदा आहियूं, त असां वधीक मां एप्रिशिएट थी कयां पंहिंजी ॻोठाणी औरतुनि खे ख़ासि करे। सो ही सभु डिज़ाइन्स ॾिसो। ही हिते हिन हेतिरी टुकरीअ में तव्हांखे 6 ब्लॉक्स नज़र ईंदा। ही सॼा ब्लॉक्स ख़ज़ानो आहे, हिकिड़ो पूरो ख़ज़ानो। हिन में ॾिसो टोटल हर जेको आहे हिकु हिकु पिण अगरि अलॻि खणी हिन जी अलॻि रिली ठाहिजे हर डिज़ाइन जी, त केॾियूं ठही वञनि। सो बसि मुंहिंजो बसि दिलि चाहियो अॼु त मां हाणे हिन महिल ॿियो कुझु मां करे बि नथी सघां, न मां पंहिंजी सिलाई थी करे सघां, न कुझु ॿियो थी ठाहे सघां, छो त लाइट कोन्हे। त मूं सोचियो इहो तव्हां सां शेयर कयां। ॾिसो न छा शाहूकार आहिनि। हे रील ठहियल आहिनि, हे रील आहे, हेॾी रील आहे। हिननि माइन जूं जैकेट्स ॾिसो, एप्लीक थियल आहे, हिन ते सनफ्लावर एप्लीक थियल आहे। वाह, यकीन कयो हीअं अखियूं ठरी थियूं पवनि मुंहिंजूं। ऐं मां ऐं मुंहिंजा ॿार न सिर्फ़ु हे रिलियुनि जा त न, पर ओवरऑल जेके होम डेकोर जा आहिनि, डिफरेंट आहिनि मूं वटि मैगज़ीन्स। त असां फ़ुर्सत में इलाही दफ़ा मैगज़ीन्स कढी वेही ॾिसंदा आहियूं। हिते हिननि जा डायग्राम ॾिनल आहिनि, त जेको असांखे खपे त उहो असां वॾो करे था सघूं, इनलार्ज करे। ऐं प्रॉपर पीसिस जी साइज़ ॾिनल आहे, माप ॾिनल आहे, त जंहिंजे करे ठाहिण में कुझु ॾुखियो न लॻंदो। हीअ हे पूरी ABC रिली जे कम में। सो बहरहाल इहो तव्हां सां मूंखे शेयर करिणो, मुंहिंजो बर्थडे गिफ्ट मुंहिंजे हस्बैंड जे तरफ़ां। अलाह हुनखे जन्नत नसीब करे, अलाह हुनजा दर्जा बुलंद करे। हर पल मां हुनखे दुआऊं कंदी आहियां
ऐं छो त क़दम क़दम ते हुन जूं यादियूं आहिनि, हर लम्हे हर ॾींहं में हुन जूं यादियूं आहिनि, कॾहिं बि विसरण जो त सवाल ई पैदा नथो थिए। सो हीअ ॾाढी वॾी थी वई वीडियो, सो ही मुंहिंजो हिकिड़ो ख़ज़ाने जो हिसो आहे। जेतिरी देरि में मां तव्हांखे किताब पई ॾेखारियां, हे हिते थुलियूं थुलियूं फुड़ियूं मींहं जूं पयूं आहिनि ऐं उस बि निकिती पई आहे। उस तव्हांखे नज़र ईंदी, तव्हां मथे ॾिसो, ऐं इहे थुल्हा थुल्हा फुड़ा जेके मींहं जा पवनि था। सो उस बि आहे, बारिश बि आहे। बारिश हिनखे प्रॉपर बारिश त न चइजे, बसि मिड़ई ईअं मां चयो इहो बि तव्हां सां शेयर कयां। सो बसि हाणे वापसि अंदरि थी वञां। 7 थिया आहिनि ऐं लाइट अची वई आहे ऐं उन सां गॾु गॾु बारिश बि शुरू थी वई आहे। फस्ट क्लास तेज़ बारिश वसे थी पई। ऐं अॼु जो व्लॉग जेको मां हिते थी ख़तमु कयां। अलाह खे तव्हां ख़ुशि रखे, आबाद हुजो। छो त बिजलीअ जो कोई एतबार न आहे। मां चाहियां थी त हे जेको बि व्लॉग में अलाए छा मां ठाहियो आहे अॼु, हुनखे एडिट करे ऐं मां अपलोड करण जे लाइ रखां। मींहुं तेज़ थींदो थो वञे ऐं कोई एतबार न आहे बिजलीअ जो या इंटरनेट जो, ॿिन्ही मां कोई बि धोखो ॾेई थो सघे। सो मोकिलायां थी, अलाह तव्हांखे सलामत रखे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं।